अस्सलाम वालेकुम, तव्हां सभु ॾिसी रहिया आहियो द अक्सा शो। ईअं अॼु असां सां जेके महिमान मौजूदु आहिनि त मां डॉक्टर सबूर अहमद खे पंहिंजे शो में भलीकार चवंदसि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। वेलकम कंदमि नीलम आलिफ खे। अस्सलाम वालेकुम नीलम। वालेकुम अस्सलाम। एक्टिंग, मॉडलिंग, वरी होस्टिंग, उन खां पोइ वरी टिकटॉक जो शौक़ु जो सभिनीनि खां पहिरियां जेका मां चवंदी आहियां कमु कयां त सभिनीनि खां पहिरियां टिकटॉक ठाहियां ऐं बसि इहो ई शौक़ु हुयो मुंहिंजो। हाणे असांजो जेको सेगमेंट आहे उहो खेॾंदासीं। हिननि ॿिन्हिनि में आहे पर्ची। अली हैदराबादी। हीअ अगरि टिकटॉकर न हुजनि हा त पोइ छा हुजनि? सो उहे पॉलिटिशियन हुजनि हा। मे बी अ टीचर। नॉट बैड। कहिड़ो टिकटॉकर आहे जेको ॿिन्हिनि खे न वणंदो आहे? हरीका हक। मारवी सूमरो। हाणे असांजो जेको हीउ सेगमेंट आहे हिन में इलाही मज़ो ईंदो आहे। इन सां मुंहुं न लिकी वेंदो सॼो। मुंहिंजो दड़ो। तूं ॾाढो सुठो आहीं। मच्छी शिकारपुर जी। केॾी ख़ुशी थिए थी। मुंहिंजो दड़ो। अहिड़ी कहिड़ी टिकटॉकर आहे जेका मेकअप खां बगैर चुड़ैल लॻी आहे? आई थिंक डॉली फिशन में बी। तव्हांजे हथ में हुजे कंहिंजो अकाउंट सस्पेंड करणो आहे? अक्सा कंहिंजो। माशाल्लाह। सिर्फ KTN पे।